साथियों, सिंध धरती जी सुरही सदा थर 22 सादिक फ़क़ीर जी पहिरीं वर्सीअ ते खेसि साईं अमर साड़ पारां लिखियल हिकु तसुराती ख़त संगत जी नज़र कयूं था। सादिक साईं, सलाम अमर शाल क़बूल पवे। उम्मीद त तूं पंहिंजी नई दुनिया में पुरसुकून ऐं आसूदो हूंदे। यार सादिक, को ज़मानो थियो आहे जो तोखे को ख़त, का चिठी, का चपाटी नाहे लिखी। उनजो मतिलबु इहो हरगिज़ नाहे त पाण जे तालुक़ जी तंद छिॼी पई आहे या उन रिश्ते में हाणे उहा तड़प ऐं ताज़गी नाहे रही जेका पाण खे कंहिं न कंहिं रीति ॻंढे रखण जो सबबु हुई। ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह ख़तनि जी जाइ सोशल मीडिया ऐं फ़ोननि वालारी आहे। सो घणे अरसे खां वठी पंहिंजो राब्तो बि फ़ोन ज़रिए जारी हो। पर यार, पूरो 1 साल गुज़री वियो आहे। न तुंहिंजे तरफ़ां का कॉल आई आहे, न ई वरी मूं को मैसेज कयो आहे। उन 1 साल जी दूरीअ जो कारण कहिड़ो थी सघे थो? मुंहिंजी रवायती सुस्ती या तुंहिंजी का नाराज़गी? पर यार, रुसण वारी रीत तो वटि हुई त कान। पोइ भला हीअ हेॾी विछोटी? माण्हू चवनि था त अॼु मिठीअ में तुंहिंजी वरसी आहे। तुंहिंजी वरसीअ जो ॿुधी मूंखे एतबार ई कोन थो अचे यार। वरसी त विछड़ी वेलनि जी थींदी आहे। तूं त पंहिंजे मलूक मुआंडे सां मौजूदु आहीं। तुंहिंजा ट्रैक अञा ताईं सरलनि कननि में पड़ाड़ा बणिजी गूंजनि पिया। तुंहिंजा ॻायल गीत उन ॻाल्हि जी गवाही आहिनि त तूं आहीं। हा, बिल्कुलु तूं आहीं। केरु चवे थो त तूं नाहीं? तुंहिंजे हुजण जो सबूत इझो राति मूंखे मिलियो आहे। राति सिॼ लथे जो मुंहिंजे मोबाइल फ़ोन जे स्क्रीन ते अचानक तुंहिंजो नंबर ज़ाहिर थियो हो ऐं ओचितो 1 साल जी वितीअ खां पोइ तुंहिंजो नंबर ॾिसी ऐं ईअं छिरकी पियोसि जीअं को माण्हू सालनि खां विछड़ियल कंहिं यार खे भरी बाज़ार में ओचितो ॾिसी हैरान बि थींदो आहे त बेहद सरोब। मुंहिंजी ख़ुशीअ जी का हद न रही, छाकाणि जो 1 साल खां पोइ सही, पर तो कॉल करे मूंखे यादि त कयो ऐं मूंखे इहो बि इत्मीनान थियो त तो पंहिंजे कॉन्टेक्ट लिस्ट मां अञा मुंहिंजो नंबर डिलीट नाहे कयो। उहा ॿी ॻाल्हि आहे त तो मुंहिंजो नंबर मिलाइण खां पोइ फ़ोन नज़ाकत खे ॾेई छॾियो। नज़ाकत मूंखे तुंहिंजे काज जो सॾु ॾिनो, पर आउं किन ज़ाती मजबूरनि जे करे नज़ाकत जे सॾ खे वरनाए न सघियसि ऐं यकीन अथमि त नज़ाकत बि तो वांगुरु दरियादिल हुअण करे असांजे ढिलाइनि खे ढके छॾींदो ऐं कॾहिं कोसो थी ॿोड़ापो कोन ॾींदो। तोखे अलाए यादि हुजे या विसरी वियो हुजे, पर मुझे याद है ज़रा ज़रा। मार्च महीने जी उहा तारीख़ जॾहिं समूरी सिंध तुंहिंजे तॾे ते अची गॾु थी हुई। होलीअ जा रंग उदास हुआ। फगुण जी मुंद फिकी हाइट वांगुरु पीली थी पई हुई। ॼण थर सॼे खे साई थी पई हुई। तुंहिंजे आमद जे इंतज़ार में मिठीअ जे नेणनि मां निंड उॾामी चुकी हुई। आशूरनि खां अॻु में मूं उन ॾींहुं मिठीअ में अहिड़े मातम जी मौसम ज़िंदगीअ में कॾहिं बि कान ॾिठी। माण्हू जी ज़ात हुई। एतिरा माण्हू, उहे बि पाण मुरादो कंहिंजे सियासी जलसे में बि शामिल न आहिनि थिया जेतिरा तुंहिंजे कुल्हे कांधी थिया। तो इहो नज़ारो कोन ॾिठो? अच्छा हुआ जो तुमने देखा नहीं नज़ारा। तूं त पुरसुकून गहरी निंड में अबदी आरामी हूंदी, पर असांजे आलनि अखियुनि इहो मंज़र ॾिठो हो। तुंहिंजे घरां कंहिं घोट जी सिंगार जी जॾहिं तुंहिंजी ॼञ पुराणे नाके वटि पहुती हुई त अकबर दर्स जे आलापन, ओ दूर के मुसाफ़िर हमको भी साथ ले ले, हम रह गए अकेले, असांजे हाँ में हथ विझी ईअं निपूड़ियो हो जीअं कोरे कपिड़े खे खटी रंगण खां पोइ निपूड़ींदो आहे। विझखिया हुआसीं, विंझलिया हुआसीं, डरिया हुआसीं, टुटा हुआसीं, अंदरि अध थिया हुआ, पर ज़िंदा लाशा बणिजी तुंहिंजे आख़िरी सफ़र में तोसां गॾिजी हलिया हुआसीं। तुंहिंजे शहर जे हिकु छेड़े खां ॿिए छेड़े ताईं माण्हुनि जो सिंधी वॾो समुंड हो जेको ईअं छोलियूं हणी रहियो हो जंहिंखे पूनम राति में ज्वार भाटाऊं चंड सां मिलण लाइ मांदियूं थी लुछण लॻंदियूं आहिनि। मिठीअ जा रोड, रस्ता, चौक, इमारतनि जूं छितूं, जिते किथे माण्हुनि, माइयुनि, ॿारनि तुंहिंजे आख़िरी दीदार लाइ उभ खुड़ियुनि ते बीही सॼो ॾींहुं इंतज़ारु कयो। तुंहिंजे आख़िरी सफ़र में समूरी सिंध शामिल हुई, बिना के मज़हबी, सियासी ऐं नस्ली फ़र्क़ जे। शिया, सुन्नी, वहाबी, सूफ़ी, हिंदू, मुस्लिम, ईसाई, तरक़ी पसंद, क़ौम परस्त, वफ़ाक़ परस्त, अदीब, शाइर, फ़नकार, गुलूकार, सिंधी, उर्दू, पंजाबी, मतिलब त हर ॿोली, हर मसलिक ऐं मिज़ाज जो माण्हू तुंहिंजो कुल्हे कांधी हो। मञण मुराद आहे सादिक साईं,
त तूं हाणे ई हिक ई सिफ़ में यानी महमूद ऐं अयाज़ गॾु करे ॾेखारिया। वाकई तोखे मोहबतूं ॾियण ऐं वठण जो हुनुर हो। तुंहिंजे ज़ाती दोस्तनि खां सवाइ उहे माण्हू जिन तोखे कॾहिं रूबरू कोन ॾिठो न की ॿुधो, पर तुंहिंजे आवाज़ जे जादुई असर माण्हुनि खे अलाए किथां किथां छिके आणे मिठीअ में मिड़ी मुठ थियण ते मजबूर कयो हो। हज़ारे माण्हू बिना कंहिं दावत, बिना कंहिं ॾेठ वेठ जे बि हड़ा वड़ा ॾेई बि तोखे लहद में लाहिण ताईं तोसां गॾिजी हलंदा रहिया। तो जेके मोहबतूं वंडियूं ऐं विरायूं हुयूं, उन्हनि जो पकल बम्पर फसल में मिठी शहर में उन ॾींहुं सारियुनि जे फसल जीअं लहराईंदे ॾिठो हो। ऐं इहो चवण में को बि वधा कोन्हे, तूं भले गुलूकार खणी केॾो बि हुजी, छो त दुनिया में भला भली जो को शइ कोन्हे। ऐं सिंध में बि तोखां वॾा रिप गवैया पिया आहिनि, पर एॾो वॾो माण्हू मूं अॼु ताईं नाहे ॾिठो जंहिंजे आख़िरी सफ़र में एतिरा माण्हू रज़ा ख़ुशी सां शरीक थिया हुजनि। मिठीअ में माकोड़नि जे नगरनि वांगुरु माण्हू इहा मोहर सब्त करे विया त तूं वाकई माण्हू बि वॾो हो। सादिक साईं, तोसां मुंहिंजो तालुक़ हिकिड़े आम ऐं अदना थरी दोस्त वांगुरु हो, जेको कंहिं बि सोशल स्टेटस जो कतई मोहताज कोन हो। उन करे आउं तोसां कंहिं बि ख़ासि दोस्त जी न दावा थो करियां ऐं न ई का अहिड़ी हाम हणी थो सघां, ऐं हूअं बि तूं दोस्तीअ में आम या ख़ासि वारे फ़र्क़ जे ख़िलाफ़ आहीं। तूं त उन्हनि जो बि दोस्त हूंदो आहे जिन जो को बि दोस्त सॾाइण लाइ तयारु न हूंदो हो। मूंखे यादि आहे भुॻड़े मल नाचीज़ जी उहा शादी जंहिंमें तूं त वियो हुए पर आउं पहुची कोन सघियो हुअसि। भुॻड़े मल जॾहिं तोसां मुंहिंजे न अचण जी शिकायत कई हुई, तॾहिं तो मूंखे मिठी जी भरी बाज़ार में इहा मयार ॾिनी हुई त अमर, तो जहिड़ो दोस्त बि पंहिंजे मिसकीन फ़नकार दोस्त जी दिलि रखण लाइ उनजे काज में न वञे त पोइ असां ॿियनि माण्हुनि ते कहिड़ी मयार कंदासीं। सादिक, तुंहिंजी उन मयार मूंखे अलाए केतिरा दफ़ा अंदर ई अंदर में शर्मसार कयो हो। मूंखे इहो बि यादि आहे त जॾहिं बि को सिंध जो अदीब दोस्त शाइर थर यात्रा ते ईंदो हो त उहो घणो करे तुंहिंजो ई महिमान थींदो हो। पर मूंखे जेका ॻाल्हि मुतासिर कंदी हुई उहा हुई तुंहिंजी फ़राख़ दिली। तूं ॿियनि खां ॿिन्ही मुख़्तलिफ़ हुए, उन करे पंहिंजे दोस्तनि सां असां पारां अबरनि खे बि मिलाइण ऐं उन्हनि सां वास्ता वधाइण में सदाईं फ़ख़ुरु महसूसु कंदो हुए। इहो ई सबबु आहे जॾहिं बि को अहिड़ो दोस्त तो वटि ईंदो हो जंहिंसां मुंहिंजी बि का न का ॾेठ वेठ हूंदी हुई त तूं फ़ोन करे चवंदो हुए, अमर, समी बलोच आयो आहे, अयाज़ गुल आयो आहे, अदल आयो आहे, न्याज़ पंवर आयो आहे, फलाणो दोस्त आयो आहे, त तोखे यादि पिया कनि। सिंध जे कंहिं बि शहर या ॻोठ मां प्रोग्राम करे मोटंदो हुए त चवंदो हुए त अमर, तोखे फलाणे संगती सलाम ते ॾिना, फलाणे यादि पे कयो। ऐं अॼु पूरो 1 साल गुज़री वियो आहे, कई दोस्त मिठी आया हूंदा, पर कंहिं बि कॾहिं का कॉल करे, मैसेज करे या किथे वाट वेंदे ईअं नाहे चयो त अमर, कंहिं तोखे यादि पे कयो। कुझु ॾियारा अॻु मिठीअ में रजब फ़क़ीर जी शादी जो काज बि उन ई हंधि मुनक़िद थियो हो जिते गुज़िरियल साल मार्च महीने में तोखे आख़िरी सफ़र ते उमाइण लाइ समूरी सिंध उकरंदड़ पाणी जे ट्रैकी बड़की रही हुई। ओछंगारूं हुयूं, सुॾका हुया, ॻोढ़ा हुआ, का ख़बर कान थिए पई त कंहिंसां ताज़ियत कजे, कंहिंखे आथत ॾिजे, कंहिंजे कुल्हे ते कंध लाड़े अंदर जो ॿार हल्को कजे। ईअं थिए लॻो ॼण सभिनी दिलनि में तुंहिंजो तॾो विछाए ॾिनो। सभिनी जे अखियुनि मां सादरे नदीअ जा वहकरा रवां हुआ। उहो ई शफ़ी फ़क़ीर जेको तुंहिंजे तॾे ते जॾहिं जीअं सां झुरी ऐं झिझी रहियो हो, उहो साॻियो शफ़ी फ़क़ीर मूं रजब फ़क़ीर जी शादीअ में माण्हुनि जे आजियां लाइ मलूल मुख सां कंहिं यतीम ॿार जी उदास ऐं अकेलो बीठल ॾिठो हो। रजब जे अखियुनि में बि उहा ई मयार हुई त सादिक यार, तोखे अॼोके ॾींहं ते ईअं गैरहाज़िर रहण न घुरिजे हा। तूं त अबरनि दोस्तनि जो भरजलो थी बीहंदो हुए, उन्हनि जो बि आधार थींदो हुए जिन खे मिठे जा वापारी मरणे ऐं परणे ते ओधर ते 5,000 जो सामान ॾियण खां बि लवाईंदा हुआ। तोखे त मामा विशन थरी जे उन प्रोग्राम में बि को कोन ॾिठो वियो जेको हुनजे कयल पोरे जी पहिरीं मञता तौरु मुनक़द कयो वियो हो, ऐं उहो पहिरियों दफ़ो हो जो तूं मामा विशन जे काज में गैरहाज़िर हुए। मामा जे अखियुनि जा ॾोरा उन ॾींहुं ईअं ॾरी पिया हुआ जीअं ज़िलज़िले में थर जूं भिटूं ॾरियूं हुयूं। ऐं तोखे अलाए के ॿुधायो आहे या न, पर आउं तोखे इहा ॻाल्हि सुणाइण खां सवाइ नथो रही सघां त ताज़ो तुंहिंजे पुराणे पगमट यार डॉक्टर गफ़ार जुड़ेजा जो वालिद साहब हिन फ़ानी दुनिया मां कोच करे तो वारे ॾिस ॾांहुं उसे चुको आहे। ऐं ख़बर अथई त डॉक्टर गफ़ार जुड़ेजे इहो चई पंहिंजे पीउ जे तॾे तां उथण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो आहे त तॾो आउं तॾहिं खणंदुसि जॾहिं सादिक मूं वटि वेहण ईंदो। सादिक मुंहिंजे दुख सुख जो साथी हो, सो अहिड़े मौक़े ते बि मूं वटि नथो अचे। सादिक, रनोल रुॻी तुंहिंजी पसंदीदा सदा सुहागण रागणी भेरवी नाहे थी, पर रनोल त
रता रोहिड़ा बि थिया आहिनि जिन जे गुलनि जी मुंद अचण ते तूं रोहिड़नि जो ॾींहुं मल्हाईंदो आहीं। तूं आशिक़ हुएं मोरनि जो, रोहिड़नि जे गुलनि जो ऐं थर जे अंग उघाड़नि वेॼारनि जो, जिन मां घणा हेल बि तोसां मिलण लाइ बहंदा आहिनि। उन्हनि खे मायरनि जे हजनि खां वधीक तुंहिंजा ॻायल गीत ऐं ज़िंदगी जहिड़ा टहक वणंदा आहिनि। थरी मासूम ॿारनि ऐं मोरनि सां गॾु जन्नत में तुंहिंजा टहक ईअं टिणंदा हूंदा जीअं फगण में थर में रोहिड़नि में रता गुल टिणंदा आहिनि। ऐं हा, तुंहिंजूं हसीन शामूं त हसन दर्स ऐं शेख अयाज़ सां ई गॾु गुज़रंदियूं हूंदियूं। शाम लड़ीअ जो रोज़ जन्नत जे बाग़नि में अवां टई ॼणा ईअं टहलंदा ऐं टिलंदा हूंदा जीअं मीहोगी में माथारी ते मोरिया रक़्स कंदा आहिनि। ॿुधो आहे त तूं अयाज़ ऐं हसन जे किन गीतनि जूं नयूं धुनूं कंपोज़ कयूं आहिनि ऐं चवनि था त जॾहिं तूं भेरवी, मांझ, दुर्गा ऐं मल्हार राग छेड़ींदो आहीं तॾहिं हूरूं सायन जा सिलसिला रोके तुंहिंजे आलापन जे उतार चढ़ाव में पाण विञाए वेंदियूं आहिनि। ऐं उन ई वक़्तु माई भागी, मोहन भगत, मुराद फ़क़ीर, हुसैन फ़क़ीर ऐं ॿुढे फ़क़ीर जो फ़ख़्रु विचां घाट ऊचो थी वेंदो आहे। ऐं सच तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण ते विसरो थी वञे। ताज़ो कुझु महीना अॻु तो वारो दादलो दिलबर प्यारो बहेल थर घुमण आयो हो। तुंहिंजे मज़ार ते वेही पाण अछारे वियो, पर तो पक सां ही ॾोरापो ॾिनो हूंदसि त आऊं मके खां मड़ खणाए विछी आयसि, तूं जीअरी जोधपुर हलियो वञ। सादिक ईअं छो आहे जो जेकी माण्हुनि जे दिलनि जा धणी हुआ उहे हवा जेके हल्के झूटे जीअं आया ऐं पंहिंजो वणंदड़ वास छॾे ओचितो हलिया विया। नसीम खारल, परवीन शाकिर, सलमान ख्वाजा, सरमद सिंधी, शहनाज राजपर, हसन दर्स ऐं पोइ तूं बि खूह जोभन में ईअं ओचितो हलियो वञ जो अञा ताईं माण्हू हैरान आहिनि त आख़िर तोखे अहिड़ी कहिड़ी तकड़ हुई यार। पर आउं ॼाणा थो त तो असां वांगुरु खटनि ते खुरड़ियूं हणी मरण नथे घुरियो। उन करे तूं आए पंहिंजो वारो वॼाए हलियो वञ। पर ईअं तूं जीअं शान सां जीअण ऐं पोइ भोतरियुनि जे भड़को ॾेई उॾामी वञण जो हुनर असांखे नसीब नाहे वेठा। उन खां अॻे जो ख़त जी तवाल तोखे तंग करे वरी मिलण ताईं अला वाई, आऊं तुंहिंजो उहो ई अमर साहिब।